मस्जिदन मकबूल थी। सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम के ॾिसो, सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जॾा बेबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिसन था, बंद कमरो आ, बंद कमरे जे अंदर बेमौसमा फल खाए थी पई। ज़करिया अलैहिस्सलाम पुछन था, मरियम हे फल किथा आया? मरियम अलैहिस्सलाम चवन थियूं, हाज़ा मिन इंदिल्लाह, अल्लाह जी तरफा मिलिया आहिनि। सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम सोचन था, जे मरियम अलैहिस्सलाम के बेमौसमा फल मिली सघन था त मूंखे पीरी में अल्लाह साईं औलाद कीअं न ॾींदो। मेहराब में बिठा आहिनि, रब्बि ला तज़रनी फ़र्दन व अंत ख़ैरुल वारिसीन। मस्जिद में बेही करे अल्लाह जे साम्हूं हथ खणिया आहिनि, अल्लाह खां दुआ घुरी आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा यअमुरु मसाजिदल्लाहि मन आमना बिल्लाहि वल यौमिल आखिर वक़ामस्सलात वआतज़्ज़कात वलम यख़्शा इल्लल्लाह फ़असा उलाइका अन यकूनु मिनल मुहतदीन। हर किस्म जी हम्दो सना, किबरियाई, वडाई, तारीफ़ो, तौसीफ़ात जे लायक अल्लाह मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ाते अक़दसुल मुक़द्दस आहे। बेशुमार अनगिनत लातादाद बेहदो हिसाब दरूदो सलाम हुजन सैयदुल अंबिया, सैयदुल बशर, शाफी महशर, साक़ी कौसर, सैयदुल मुरसलीन, खातिमुन नबिय्यीन, सैयदना मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजीज़ात जे मथा बेशुमार बेहदो हिसाब लातादाद अनगिनत रहमतु नाजिल हुजन सहाबाए किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, ताबईन, तबा ताबईन, औलिया अल्लाह, सल्फ़ु सालिहीन, बुजुर्गान दीन थे। सामीन मोहतरम, अवां जे साम्हूं सूरह तौबा जी हिकिड़ी आयत तिलावत कई आहे।
जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन मस्जिदनि जी तामीर जो तज़किरो बयान फरमायो आहे त मस्जिद जी तामीर उहे शख्स करनि था जेका अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते यौम आख़िरत ते ईमान आणनि था ऐं सिर्फ़ अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼनि था। बी आयत में अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान फरमाइनि था वअन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। कायनात जा इंसानों ही मस्जिदों अल्लाह जा घर आहिनि। इन में सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी इबादत कई वञे, अल्लाह जो ज़िक्र कयो वञे, अल्लाह जी किबरियाई बयान कई वञे ऐं ॿिए कंहिंखे बि कंहिं भी ज़ात के इन मस्जिद में न पुकारियो वञे। अल्हम्दुलिल्लाह हीअ स्टेज जमीयत अहले हदीस जो स्टेज आहे ऐं असां अहले हदीस वारा खुश नसीब आहियूं त सही माननि में अल्लाह रब्बुल आलमीन जी कुरान पाक जे इन आयत ते अमल करण वारा असां आहियूं। वअन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। इन में अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख्र भी आहे, असांजे लाइ खुशनसीबी भी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जो असां ते ख़ास रहमो करम भी आहे त असां मस्जिदनि में अल्लाह खां अलावा कंहिं गैर जी पूजा नथा कयूं। सभ खां पहिरियां मस्जिद बनाइण जो बुनियादी जेको नुक़्तो आहे उहो भी इहो ई आहे त मस्जिद सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी इबादत जे लाइ बनाई वेंदी ऐं जॾहिं भी मस्जिद जो लफ़्ज़ असांजी ज़बान ते असांजे ज़हन में अचे थो त खोड़ सारियूं ॻाल्हियूं दीन जे बारे में ज़हन में अचनि थियूं त मस्जिद सां ताल्लुक़ दीन जो आहे, दीन जो ताल्लुक़ मस्जिद सां आहे ऐं मस्जिद जी तारीख़, मस्जिद जी बुनियाद जॾहिं खां वठी आसमान ऐं ज़मीन ठहिया आहिनि उन महिल खां वठी अल्हम्दुलिल्लाह मसाजिद जी तामीर जो सिलसिलो शुरू आहे। तारीख़ जे लिहाज़ सां सभ खां पहिरियां बैतुल्लाह जी तामीर अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे फ़रिश्तनि खां कराई। उन खां पोइ जॾहिं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद जो सिलसिलो हलियो, मखलूक वधी त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद उन्हनि जे पुटनि बैतुल्लाह जी तामीर कई। उन खां पोइ बैतुल मक़दस जी तामीर भी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद मां ही कई वई। इन खां पोइ अॻिते हलूं था त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्लाह जी अज सरे नौ तामीर कई। इहा तारीख़ जेकॾहिं असां पढ़ूं था ॾिसूं था त जीअं जीअं मखलूक वधंदी वई मसाजिद जो सिलसिलो भी वधंदो वियो हत्ता के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौर आयो। पान अलैहिस्सलातु वस्सलाम ते वही नाज़िल थी, इस्लाम जी दावत जो सिलसिलो हलियो, दावत तौहीद जो सिलसिलो अॻिते वधियो। हिते थोड़ो सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त बैतुल्लाह मौजूद आहे लेकिन बैतुल्लाह में 360 बुत पिया आहिनि। बैतुल्लाह जी इबादत करण जे लाइ बैतुल्लाह में अल्लाह जो जिक्र करण लाइ को भी कोन्हे, यानी अल्लाह जो घर मौजूद आहे लेकिन अल्लाह जी इबादत उन घर में करण वारो को भी कोन्हे, अल्लाह जो नालो खणण वारो को भी कोन्हे। हत्ता के
हालत कौम जी अहिड़ी थी वई, तारीख़ ॿुधो था पिया, रोज़ ॿुधण वारियूं ॻाल्हियूं आहिनि त इंसानियत जो दुश्मन हो। केॾी जहालत थी वई, ना को इंसान महफूज हो, ना को जानवर, ना को पखी महफूज हुया जुल्म खां, ना मर्द, ना औरतों, ना ॿार, ना वॾा, ना नंढा। ये छाजे करे पान में जुल्म जी इंतहा हुई? सिर्फ इन जे करे त अल्लाह जे घर खां मुंह मोड़ी चुका हुया। अल्लाह जे घर खां मुंह मोड़ी चुका हुया। अल्लाह जो घर मौजूद हो, लेकिन उन्हें के आबाद करने वाला अहले तौहीद कौन होया? मोमिन कौन होया? मुशरिक होया। उघाड़ा थी करे बैतुल्ला जो तवाफ कंदा होया, मनमानी सा बैतुल्ला जे अंदर पांजी मर्जी सा मजलसूं कंदा होया। शराबो कबाब हलंदी हुई, को झलन वारो कोन हो, कंहिंजो खौफ कोन हो। अल्लाह रब्बुल आलमीन जो रब कोन हो, अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कान हुई। तंहिं करे मखलूक जी हालत अहिड़ी हुई त हर इंसान पंहिंजे पान खां तंग हो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ते वही नाज़िल थे, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसान मा इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ अल्लज़ी अल्लमा बिल कलम अल्लमल इंसान मा लम यालम। अल्लाह रब्बुल आलमीन पांजे हबीब ते वही नाज़िल कई। वही नाज़िल करन खां पोइ हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ते जिम्मेदारी आई त इन्हनि खे दावत तौहीद पेश कर। इन्हनि खे हिन घर जो तक़द्दुस, इन जी इज्जत ॿुधा त ही घर कंहिंजो आहे, हे छाजे लाइ ठहियो हो? अल्लाह अल्लाह अल्लाह। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दावत तौहीद पेश कई आहे। हर पासिया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा दुश्मन अची विया, पान अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ूं ॾियनि था पिया। अंदरो अंदर थोड़ा मुसलमान थिया। सैयदना अबू बकर सदीक, सैयदना उस्मान, सैयदना अली, सैयदा खतीजातुल कुबरा, लेकिन ताकत कमजोर हुई। नेठ इबादत जे लाए, दावत तबलीग जे लाए असल मरकज बैतुल्ला हो, लेकिन जुल्म जी इंतहा जे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मसलती तौर ते दारे अरकम में कुछ देर जे लाए हुते दावत तबलीग जो कम शुरू कयो। दावत तबलीग जो कम शुरू कयो। इस ताईं त अल्लाह रब्बुल आलमीन का हिकड़े ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्ला जो गिलाफ पकड़े करे दुआ घुरी, अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम बे उमर इब्नुल हशामी और उमर इब्नुल खत्ताब। ऐ अल्लाह, मक्का जे अंदर बताकतवर शख्सियतूं आहिनि। हिकिड़ो उमर बिन हशाम अबू जहला, ॿियो उमर बिन खत्ताब। उमर बिन खत्ताब, ऐ अल्लाह इन बिनन मां हिकड़े के हिदायत अता फरमा, हिकड़े जे जरिए इस्लाम के इज्जत अता फरमा। दुआ घुरे, फैसलो अल्लाह रब्बुल आलमीन ते छड़े ॾिनो आ। फैसलो अल्लाह ते छड़े ॾिनो। अल्लाह रब्बुल आलमीन सैयदना उमर बिन खत्ताब जो इंतखाब कयो। उमर बिन खत्ताब के अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ जे जरिए हिदायत ॾिनी। मोहतरम भाइरो, सैयदना उमर सा दुश्मनी करने वारो, तहां खे ख़बर आ हर को इस्लाम में इस्लाम के समझी करे पंहिंजे पान दाखिल थियो आ, लेकिन याद रखजो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुराद रसूल आहिनि, दुआए रसूल जो इंतिखाब आहिनि।
अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना उमर फारूक है अल्लाह जे सामो बैतुल्ला जो गिलाफ पकड़ी करे दुआ घुरी ता अल्लाह इन बिन उमरन मा हिकड़ो उमर अता फरमा ता अल्लाह रब्बुल आलमीन उमर बिन खत्ताब जो इंतखाब फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर जी दुआ चा हुई अल्लाहुम्मा इज्जल इस्लाम, ऐ अल्लाह इस्लाम के इज्जत दे उमर बिन हिशाम जे जरिए या उमर बिन खत्ताब जे जरिए वो अल्लाह रब्बुल आलमीन इज्जत अता कई। सैयदना उमर बिन खत्ताब इस्लाम कबूल करन था, इस्लाम कबूल करन खा पो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खा पुछन था अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज किथे अदा था कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब दिनम ऐ उमर असा ता लिखी छिपी करे दारे अरकम में को पांजे घर नमाज अदा तो करे। सैयदना उमर बिन खत्ताब रजी अल्लाह ताला अन्हो अगते वधन था चवन था अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज खां पो घरन में नमाज न थींदी, दारे अरकम में नमाज न थींदी, बल्कि अल्लाह जे घर बैतुल्ला में वञी करे नमाज पढ़ंदासी। जे कदा असां ॾिसो इस्लाम जी बुनियाद में सहाबा इकराम जूं कुर्बानियूं आहिनि, सहाबा इकराम जूं जवानियूं आहिनि, सहाबा इकराम जूं मेहनतूं आहिनि। अज असां चऊं था अल्लाहु अकबर कबीरा अहिड़ा बुछड़ा इंसान भी इन सरजमीन ते रहन था पिया जेका सहाबा इकराम के मुनाफिकीन जी लिस्ट में शामिल था करन। नाऊज़ु बिल्लाह ओ अल्लाह जाबाना जे तू सैयदना उमर फारूक है सहाबा इकराम जी लिस्ट में कढन दे पो इस्लाम के बुलंदी कंहिंजे जरिए मिली, इज्जत कंहिंजे जरिए मिली, इस्लाम जी खिदमत कंहिं कई, इस्लाम जे लाइ कुर्बानियूं कंहिं ॾिनियूं। सहाबा इकराम अल्लाहु अकबर कबीरा। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो त अज खां पो लिखी छिपी न सरेआम नमाज पढ़ंदासी। बहरहाल पांजे मौजू जी तरफ अचा तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्ला में नमाज शुरू कई। तकलीफूं आयूं, परेशानियों आयूं ऐं अमूमन जडा अल्लाह जो घर जो तहां रुख कंदो, अल्लाह जे घर में अचन जी कोशिश कंदो तकलीफ जरूर ईंदी। कोई इंसान चवे त तकलीफ न ईंदी, तकलीफ ईंदी। अल्लाह जे घर जी तरफ जडा इंसान इंदो को ना को परेशानी कंहिं न कंहिं जरिए तकलीफ परेशानियों दुख दर्द ईंदा है ना। इहा असां जे असलाफ जी सीरत में मौजूद है ना। जेकॾहिं को मस्जिद में हिन जे करे कोन थो अचे त या तकलीफ़ आ, परेशानी आ, रस्तो तंग आ, हालात दुरुस्त न आहिनि, चोरी जो टाइम आ, फुर जो टाइम आ, त मां सम्झां थो हुन जो ईमान कमज़ोर आ, हुन जो ईमान कमज़ोर आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दावत न छड़ी, पान अलैहिस्सलातु वस्सलाम दावत ॾींदा रहिया। जॾा हद खां वधी मुखालफत वधी वई अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुक्म सां हिजरत कई आ, हिजरत करे मदीना तु नबी पहुता आहिनि जंहिंजो नालो पहिरियां यसरब हो पोइ मदीना तु नबी थियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिते अची करे भी सब खां पहिरियां मस्जिद नबवी जी बुनियाद रखी आ। पान अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद तमीर कई आ। अचो मुंहिंजा भाइरो, मां सम्झां थो त शायद उन महिल अहिड़ी मस्जिद भी न हुई। तामीर किया कई, खजूर जूं काठियूं उन जा फुल ठाहे मथा खजूर जा पन विधी छॾिया। ना को मस्जिद जो दर
ना को मस्जिद जी दीवार, ना को मस्जिद जो मेहराब। इहो एकड़ो छापरो आ। ई मस्जिद नबवी जे नाले सां मशहूर आ। जॾां असां मस्जिद नबवी नालो खणंदाऊं असां जे ज़हन में मदीना तो नबी ईंदो आ। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद, अल्लाहु अल्लाह अल्लाह, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हितां इस्लाम जी दावत तौहीद शुरू कई आ। आहिस्ता आहिस्ता माण्हू गॾु थींदा विया, सहाबा जी तादाद वधंदी वई। एस ताईं त मस्जिद जी जगह घट थी वई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवनि था, मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू फिल जन्नह। ऐलान करनि था त को अहिड़ो शख्स आहे जेको मस्जिद नबवी जे भरिसां प्लाट पियो आहे, इन खे ख़रीद करे आज़ाद करे ऐं इन मस्जिद खे तमीर करे, अल्लाह रब्बुल आलमीन उन जो घर जन्नत में बनाईंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो ऐलान जेको आहे, खुशखबरी जेकी आहे, सैयदना उस्मान ने गनी खे समझ में आई आहे। सैयदना उस्मान चयो, अल्लाह जा नबी ऐलान न कयो, इहो मुंहिंजे हिस्से में अजर ॾेई छॾियो। सैयदना उस्मान ने गनी हिन मस्जिद जी तोसी जे लाइ प्लाट ख़रीद करे ॾिनो आहे ऐं उन जी तामीर बि कराई आहे। वरी बि को RCC कोन ठही आहे, को हुते सिरनि सां पत्थरनि सां कोन ठही, वरी साॻो उहो ई खजी जा काठियनि जा ठुल ऐं मथे खजी जा पन्ना, न को दर न को दीवार। छा हो? ईमान मज़बूत हो। ऐं मस्जिद जी तोसी छाजे लाइ कई? त नमाज़ी वधी विया। असां छाजे लाइ तोसी कंदाऊं? यार मस्जिद नवी ठही वेंदी, रंग रूप थी वेंदो, टाइल्स लॻी वेंदी, इन जे करे। मोहतरम भाइरो, ए मस्जिद तमीर करण आसान आहे, वॾो अजर आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं हिकिड़े पखी जे आखेरे जेतिरी बि मस्जिद तामीर कई, एतिरो हिसो वरितो, उन खे बि अल्लाह से जन्नत में महल अता कंदो। पर यादि रखिजो, सब खां वॾो मुक़ाम जेको आहे, वॾो शान जेको आहे, मस्जिद खे आबाद करण आहे। मस्जिद जी आबादी सब खां वॾी नेमत आहे। इहा साॻी मस्जिद जॾहिं असांजे दिलि में ज़बान ते मस्जिद जो नालो थो अचे, असां त हिनखे सिर्फ़ु ख़्याली इबादत गाह था सम्झूं, लेकिन थोरो पोइते वञूं। मस्जिद नबवी खां वठी करे, मस्जिद नबवी उहा मस्जिद आहे जिथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरसगाह लॻंदी हुई, सहाबा अची इल्म सिखंदा हुया। उहा मस्जिद आहे जिथे सहाबा इकराम जा फैसला थींदा हुया। उहा मस्जिद आहे जिथे सहाबा इकराम जा सादगी सां निकाह थींदा हुया। उहा मस्जिद आहे जिथे तलाक जा फैसला थींदा हुया। उहा मस्जिद आहे जिथे बरादरियुनि जा फैसला थींदा हुया। उहो मस्जिद जिथे ज़कात गॾु थींदी हुई। उहो मस्जिद आहे जिथे ग़रीबनि में उहा ज़कात तक़सीम थींदी हुई। उहो मस्जिद आहे जेको ग़रीबनि जो घर हो। उहो मस्जिद आहे जिथे यतीम मस्कीन ग़रीब अची करे उन मल खां वठी अॼु ताईं सभु खाधो खाइनि था पिया, पर खुटे नथो। छाजे करे? बुनियाद इख़लास ते हुई। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ भी घुरी त या अल्लाह मुझे इन मस्जिद के आबाद रखजा। इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह जे लाए जॾा इस्माइल अलैहिस्सलाम के वठी करे बैतुल्लाह सरे नौ तमीर कयो त मुकाम इब्राहिम ते बिही करे दुआ घुरी, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम। अल्लाह अल्लाह असां जी तरफा इहा अमल क़बूल फरमा ऐं दुआ घुरी, अल्लाह हिन खे आबाद कजा। हिननि जे आसे पासे पूरी दुनिया वारनि जो दिल इन मस्जिद जी तरफ माइल फरमाए जा। अज तोड़ी बैतुल्लाह में तहां ॾिसो केतरी मेहमान नवाजी, केतरी इबादत, केतरी अवाम। इन तरह मस्जिद नबवी जे लाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, ऐ अल्लाह मुझी मस्जिद के आबाद रखजा। अज तो मस्जिद आबाद आहे। मस्जिद चाहन वारनि जे लाए इहो नुक़्तो आहे त इख़लास जी बुनियाद ते अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह असां जी तरफा इहा नेकी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए जा। पोइ मस्जिद
सिर्फ मस्जिद ना हुजे, मस्जिद ही दरसगाह हुजे। जिया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में हुई, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम भी सहाबा के तालीम ने मस्जिद नबवी में वेही करे दींदा होया। अबू बकर सदीक जो दौर आयो, इन्हें मस्जिद नबवी में मस्जिद भी हुई, दरसगाह भी हुई, तरबियत गाह भी हुई, तालीम गाह भी हुई। इन्हें तरह सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जो दौर आयो, सागी मस्जिद मस्जिद भी आहे, दरसगाह भी आहे, आसे पासे बेरून मुल्कन वारन जे लाए मेहमान खानो भी आहे। मेहमान खानो इतने वड़ा वड़ा बे मुल्कन जा हुक्मरान ईंदा होया, अची हिते उनकी मेहमान नवाजी थींदी हुई। मोहतरम भाइरो, अगते हलूं, ॾिसूं, सोचूं, समझूं। असा मस्जिद के सिर्फ नमाज के लाए महदूद करे छड़ियो आ, को मुकफ़ल तालो हनी था छड़ियो। मस्जिद हिन शे जो नालो ना है। मस्जिद जो मकसद 24 कलाक खुलियल हुजे, हर वक्त खुलियल हुजे। को एहड़ो दुखी अचे जेको अल्लाह जे दर ते अची करे अल्लाह का दुआ घुरे, अल्लाह का पांजी हाजत घुरे, रात अचे ॾींहुं अचे, मस्जिद के तालो न हुजे। एड़ो सिस्टम हुजे। कोई जरूरी ना है तो महांगियूं शयूं रखे तालो ॾेई छॾियो माण्हू इबादत खां वीचारो जेको आहे न हू इबादत ही न करे सके, ईअं न हुजे। बल्कि मस्जिद आम तौर पे खुलियल हुजे ताकि इबादत मानू करे, कंहिं भी रात जे हिस्से में, ॾींहं जे हिस्से में अची इबादत करे। तालीमी दरसगाह हुजे। तहां ॾिसो 22 लख मुरबा मील ते सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु हुक्मरानी कई आ। वजीर आजम हाउस केड़ो आ? मस्जिद नबवी आ। वजीर आजम हाउस, बादशाही हाउस मस्जिद नबवी आ। 22 लख मुरबा मील ते हुक्मरानी करने वाले जो को खास बंगलो को ने, रहायश मस्जिद नबवी में आ। बैरूनी मुल्क जा हुक्मरान अचन था, मुलाकात मस्जिद नबवी में थे थी पई। इन का अलावा वड़ा वड़ा मुहद्दिस मुफस्सर जेका गुजरिया, उन्हनि जे दरसगाह कायम कई त मस्जिद नबवी। इन खां पोइ आहिस्ता आहिस्ता दीन जो कम वधियो। तहां को असां मां खुश नसीब मस्जिद मदीना वियो हुजे तो आसे पासे इलाके में को मस्जिद अबू बकर आ, को मस्जिद उमर आ, को मस्जिद उस्मान आ, को मस्जिद बिलाल आ, को मस्जिद अली आ। नंढियूं नंढियूं मस्जिदूं हुयूं। छाजे करे त हर इलाके में मस्जिदूं ठहंदियूं वयूं। अरब एहड़ो इलाको हो जिथे इंसानियत जो वडे मां वडो दुश्मन होया। ना उन्हनि में न्याणी भेन मां ऐं घरवारी जो फर्क होयो, ऐं ना हो पंहिंजे वालिदैन खे कुछ समझंदा होया। लेकिन जॾहिं उन्हनि खे इस्लाम जी दावत तौहीद, इस्लाम जी दावत पहुती, कुरान और हदीस उन्होंने पढ़ियो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का तालीम हासिल कई, मसाजिद जो सिलसिलो वधंदो वियो, मस्जिदन से मानू जुड़ंदा विया। मोहतरम भाइरो, हर गोठ में, हर महल्ले में मस्जिद ठहंदी वई, अमन थींदो वियो। 500 साल ताईं इन दुनिया ते इस्लामी हुक्मरानी रही, इस्लामी निजाम रहो, ज़कात जो निजाम रहो, नमाज जो निजाम रहो। 500 साल ताईं छाजे करे तो मस्जिदों आबाद हुयूं, मानन जो दिल मस्जिदन से जुड़ियल हो, मस्जिदन के आबाद करने वाला होया। जड़ा मस्जिदन से ताल्लुक तोड़नो शुरू कयो, मस्जिदन के दरसगाह के बजाय सिर्फ इबादत गाह करार दई छड़ी, मस्जिद में फैसलो करन के बजाय उताकन ते थियन शुरू थिया। जड़ा मस्जिदन में निकाह करन के बजाय शादी हालन में शुरू थिया, तो असा जी हालत असा जे सामो आ। असा चऊं था असा के हुक्मरान सैयदना उमर बिन खत्ताब जहिड़ो मिले, ऐं असा जी पंहिंजी हालत छा है तो मस्जिद में मस इल्ला कलील नमाज फर्ज जो टाइम हुंदो ऐं भजन जी कंदास। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मस्जिदों सुकून जी जगियूं आहिनि,
मस्जिदों अल्लाह जा घर आहिनि, मस्जिदों अल्लाह ई बाने जे दरमियान राबते जो हिकिड़ी जगह है। तहां ॾिसो पोइते अंबिया अलैहिस्सलाम जी दुआ मस्जिदनि मां क़बूल थी। सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम खे ॾिसो, सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जॾां बेबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसनि था, बंद कमरो आहे, बंद कमरे जे अंदर बेमौसमा फल खाए थी पई। ज़करिया अलैहिस्सलाम पुछनि था मरियम हे फल किथां आया? मरियम अलैहिस्सलाम चवनि थियूं हाज़ा मिन इंदिल्लाह, अल्लाह जी तरफा मिलिया आहिनि। सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम सोचनि था जे मरियम अलैहिस्सलाम खे बेमौसमा फल मिली सघनि था त मूंखे पीरी में अल्लाह साईं औलाद कीअं न ॾींदो। मेहराब में बिठा आहिनि, रब्बि ला तज़रनी फ़र्दन व अंत ख़ैरुल वारिसीन। मस्जिद में बेही करे अल्लाह जे साम्हूं हथ खणिया आहिनि, अल्लाह खां दुआ घुरी आहे, ऐं अल्लाह मां बुज़ुर्ग थी वियो आहियां, पोढ़ो थी वियो आहियां, मुंहिंजा हॾा मुंहिंजा साथ नथा ॾियनि, पर तुंहिंजी रहमत वसी आहे, तुंहिंजी रहमत वॾी आहे। रब्बि ला तज़रनी फ़र्दन व अंत ख़ैरुल वारिसीन, ऐं अल्लाह मां अकेलो आहियां, मुंहिंजो वारिस मूंखे अता फरमा। अल्लाह रब्बुल आलमीन याहिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी सूरत में पुट था कयो आहे। फ़रिश्तनि खे वञी हुकुम ॾिनो त वञी करे मुंहिंजे ज़करिया खे ॿुधाए छॾ तूं मस्जिद में बीही करे अल्लाह खां दुआ घुरी आहे, अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल कई आहे। मोहतरम भाइरो अचो ज़रा गौर कयो, जेको भी मस्जिद में अची करे दुआ तो घुरे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते परेशानी आई आ, तकलीफ आई आ, मस्जिद में अची करे दुआ घुरी आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में कहत सैली आई आ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में कहत सैली आई आ, डुकर जो वक़्त आ, आसमान ता बारिश बंदा, जमीन जो पानी खत्म थी वियो आहे। अल्लाह खां खुतबा जुम्मा में बीही करे दुआ घुरी आहे, मस्जिद में घुरी आहे, अल्लाह साईं उन महिल बारिश शुरू कई आहे। इहो ई न आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया में लॾानो करे विया, उन खां पोइ सैयदना उमर फारूक जो दौरे खिलाफत आहे। सही बुखारी जी हदीस आहे, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दौर में डुकर जो वक़्त आ, कहत साली आ, आसमान त बारिश बंद थी वई, जमीन रड़पट थी वई, इंसान परेशान आहिनि। सैयदना उमर वटि आया, अची करे चवनि था ऐ सैयदना उमर अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन, ॾिसो जॾहिं असां ते परेशानी ईंदी हुई, को दुख ईंदो हो, को तकलीफ़ ईंदी हुई, डुकर जो वक़्त ईंदो हो, असां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां दुआ घुराईंदा हुयासीं। अॼु असां वटि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मौजूद कोन्हे। नुक्ते जी ॻाल्हि आहे, सामो सहाबा इकराम के मस्जिद नबवी में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो रोज़ा रसूल नजर अचे तो पियो, कब्र मुबारक नजर अचे थी पई, वञी इस्तिगासा ना है ॾिनो, मन्नत ना है मंगी, उते भी करे दुआ ना है घुरी, बल्कि सैयदना उमर वटि आया आहिनि। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु भी वॾी फराख दिली जो मुज़ाहरो कयो आहे। अज मानो चवन था सैयदना उमर अहले बैत जा दुश्मन होया, इन हदीस में अहले बैत जी मोहब्बत शामिल आ। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु कब्र ते न विया, रोज़ातुर रसूल ते कोन विया आहिनि, बल्कि छा था करन, चचा जी अब्बास अहले बैत जा बुजुर्ग आहिनि। अहले बैत सां मोहब्बत ॾिसो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबी सैयदना उमर बिन खत्ताब जी अहले बैत सां मोहब्बत ॾिसो। ॿिया भी सहाबा बुजुर्ग खोड़ सारा होया, लेकिन सैयदना उमर चवनि था त जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौर हो असां उन खां दुआ घुराईंदासीं, लेकिन चचा जी अब्बास अज अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असां में मौजूद न आहिनि, तहां अचो, तहां बुजुर्ग भी आयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा चाचा भी आयो, अहले बैत मां तहां बुजुर्ग भी आयो, अज तहां अल्लाह खां दुआ घुरो,
त अल्लाह रब्बुल आलमीन इहो डुकर खत्म करे छॾे, अल्लाह जी तरफा बारिश नाज़िल थे। सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, उन्हनि दुआ घुरी, अल्लाह से दुआ कबूल कई, परेशानी खत्म थी वई, डुकर खत्म थी वियो। अहले हदीस औलिया अल्लाह सल्फु सालिहीन बुजुर्गान दीन खां दुआ घुराइण जा कायल आहिनि, लेकिन बुजुर्गन के पूजन जा, बुजुर्गन जी इबादत करण जा, उन जे साम्हूं झुकण जा कायल न आहियो। बुजुर्गन जो एहतराम, उन्हनि जे साम्हूं झुकन हराम, औलिया अल्लाह जो एहतराम, उन्हनि जे साम्हूं झुकन हराम। इहो असांखे दरस किथां थो मिले? मस्जिद नबवी मां मिले थो, मस्जिद मां मिले थो। मां इन जे करे शुरू में चयो अहले हदीस खुश नसीब आहिनि, इन जे करे वान्नल मसाजिद लिल्लाही फला तदउ मअल्लाहि अहदा। मस्जिदन में अल्लाह जी इबादत करन था, अल्लाह का घुरन था, अल्लाह जो जिक्र करन था, अकीदे के समझन था, अल्लाह सा कंहिंखे शरीक न था बनाइन। त इहा मस्जिद असांखे इहा दरस ॾे थी पई। ऐं तव्हां पोइते हलिया वञो, वॾा वॾा मुहद्दिस मस्जिदनि मां थिया आहिनि, वॾा वॾा मुफ़स्सिर मस्जिदनि मां थिया आहिनि। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जर्नैल उमर चयो थो वञे, त हू जर्नैल के यूनिवर्सिटी में न बल्कि यूनिवर्सिटी मस्जिद नबवी हुई। अचो मोहतरम भाइरो, सैयदना उस्मान खे ॾिसो, सैयदना उस्मान जेतिरियूं बि फतूहात कयूं, जेतिरा बि ग़ज़वा जे लाइ लश्कर मोकिलिया, मस्जिद नबवी मां विया आहिनि। सैयदना अली जो दौर ॾिसो, मस्जिद नबवी खे अहमियत हासिल हुई। इन खां अलावा मस्जिद नबवी मदीना यूनिवर्सिटी मस्जिद नबवी जे नाले सां मिस्र जे अंदर जामिया अज़हर यूनिवर्सिटी मस्जिद जे नाले खां शुरू थी आहे। मस्जिद के वॾो मुक़ाम हासिल हुयो। कॾा असां वेही करे मस्जिद जी तारीख़ पढ़ूं, असां मस्जिद सां ताल्लुक तोड़ींदा वियासीं, ज़िल्लत ऐं ख़ुवारी जे तरफ़ हलिया वियासीं, ज़िल्लत ऐं ख़ुवारी जी तरफ़ हलिया वियासीं। तव्हां पोइते वॾी वॾी शख्सियात जो मुतालियो कयो, जेका भी बुजुर्ग गुजरिया, आइमा गुजरिया, इमाम अहमद बिन हंबल के ॾिसो, इमाम मालिक के ॾिसो, इमाम शाफी के ॾिसो, इमाम अबू हनीफा के ॾिसो, हुननि जे नालनि ते मस्जिदूं मौजूद आहिनि, हुननि जे नालनि ते मस्जिदूं मौजूद आहिनि, हुननि जे नालनि ते उहा ई मस्जिदूं दरसगाह यूनिवर्सिटियूं जो मुक़ाम हासिल करे चुकियूं आहिनि। ऐं अॼु बि तव्हां ॾिसंदो न अरब जे अंदरि हुननि जो को बुज़ुर्ग गुज़ारे वञे न, ये जेको अल खैर मस्जिद नालो रखियो आहे, ये को ईअं ई कोन रखे छॾियो आहे, ये ज़रूरु को हुननि जी ॾाॾी जो को नानी जो नालो आहे। हुननि जे अंदरि इहो ई सदका जारिया आहे त को बुज़ुर्ग, को वालिद, को भाउ, को मिट माइट गुज़ारे थो त हुनजे नाले ते मस्जिद था ठाहिराइनि, मस्जिद था ठाहिराइनि। असां देगड़ो था पचायूं, असां जो को गुज़ारे वञे, असां अची मौलवी साहिब खां पुछंदासीं, साईं भला टीजो नथा कयूं, भला चौथे ते कयूं, भला चौथो नथा कयूं, भला 5-6 ॾींहं छॾे कयूं। हे हाल ही में हिकिड़े दोस्त मूंखे मैसेज कयो त साईं हो टीजो कोन था करना आहिनि, अहले हदीस क़ुरान हदीस के मनन वारा आहिनि साहिबे हैसियत, त हू ख़िरात करण चाहिनि था, चवनि था यार बुज़ुर्ग गुज़ारे वञो आहे, को 2-3 देगूं लाहे छॾियो। मां चयो 2-3 देगूं छा, सजी दौलत भी इन जी वफ़ात जे करे खैर करे छॾनि था, अजर कोन मिलंदो, अजर कोन मिलंदो। छो त इहा खैर ख़ैरात मरण ते भली साल खां पोइ माण्हू उन जे नाले ते करे, इहो जाइज़ न आहे, इस्लाम में इन शइ जो मना आहे। मोहतरम भाइरो गौर कयो, असल सदका जारिया जी तरफ अचो, मस्जिदूं तामीर कयो, मदारिस तामीर कयो, कुरान हदीस जी दावत जी तालीम जे लाइ पंहिंजो पैसो ख़र्च कयो, इंशाअल्लाह राय खां कोन वेंदो, ज़ाया न वेंदो। त ही मस्जिदनि जो मुक़ाम, इन खे सम्झो, इन में मोहब्बत कायम कयो। सहाबा इकराम में पान में मोहब्बत हुई। हे मस्जिद
हिकड़ी जमा थियण जी जगह है, पान में दुख सुख समझण जी जगह है। तव्हांखे ख़बर आहे त 5 वक़्त जमा थियूं था, हिन जो हिकिड़ो ॿियो बि मक़सदु आहे त को अहिड़ो बीमार, को वीचारो मक़रूज़, को अहिड़ो दुख में वीचारो जेको आहे न हू शामिल थी वियो आहे त असां कम से कम उनखे पुछी सघूं था। ईअं को 5 दफ़ा मुंहिंजे दर ते अची दरवाज़ो खड़काए पुछे साईं छा हाल आहे, त मां उन सां विड़ी कोन पवंदुसि। हे अल्लाह सां हिकिड़ो सेटअप ठाहियो आहे, मस्जिद अल्लाह जो घर आहे, इन में 5 वक़्त पाण में मुलाक़ात जो हिकिड़ो तरीक़ो रखे छॾियो आहे त तव्हांखे ख़बर पवंदी कहिड़ो कहिड़े दुख में आहे, कहिड़ो कहिड़ी परेशानी में आहे, ऐं हू मसला हिते ई वेही हल थींदा। तंहिं करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा खे ॾिसो, जॾहिं बि को परेशानी आई वो मस्जिद में नज़र ईंदा। पान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो महीनो पूरो मस्जिद नबवी में वेठा, घरवारनि खां ला ताल्लुक़ थी विया, इले में वेठा। अॼु असां कावड़ियूं था, होटल ते वञी वेहूं था, असां कावड़जूं था त किथे अहिड़े इलाके में वेंदासीं जिथे ना को मस्जिद हूंदी ना को दरसगाह हूंदी, त शैतान अयां असांखे खणे। अल्लाह जा बाना कावड़ नाराज़ थियो त मस्जिद में अचो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी घर वारियूं सोन जो चांदी जो ऐं कपड़न जो मुतालबो कयो। पान अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिं ॻाल्हि जे करे नाराज़गी जे करे कसम खणी छॾी त मां हिकिड़ो महीनो पूरो घर कोन वेंदुसि। सैयदना अबू बकर सदीक आया, सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु आया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त मूं कसम खणी छॾी आहे त हिकिड़ो महीनो पूरो मां मस्जिद नबवी में हूंदुसि। 29 ॾींहं थिया त नबी सल्लम घर हलिया विया। साहबा चयो या रसूल सल्लम हिकिड़ो ॾींहुं बाक़ी आहे। नबी सल्लम फरमायो यार महीनो 29 ॾींहंनि जो बि हूंदो, 29 ॾींहंनि जो बि हूंदो आहे। बहरहाल दलील इहा मिले थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी जेकॾहिं घर वारनि सां नाराज़ थिया त मस्जिद में। सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु सैयदा फातिमा सां कंहिं ॻाल्हि जे करे नाला थी विया, नाराज़ थी विया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया। सैयदना बीबी फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा चवे थी ऐ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सैयदना अली ऐं मूं में कंहिं ॻाल्हि जे करे थोड़ी अनबन थी वई ऐं सैयदना अली नाराज़ थी करे ॿाहिरि निकिरी वियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿाहिरि निकिता। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सिधा मस्जिद में आया। मस्जिद में अची करे ॾिसनि था सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु हेठि मिट्टी ते सुता पिया आहिनि। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम चयो अस्सलामु अलैकुम क़ुम अबा तुराब, ऐ अबू तुराब, यानी मिट्टी ते सुता पिया आहिनि। मिट्टी वारी कुनियत ॾेई छॾी। अबू तुराब उथी बि छा थियो आहे, छाजे करे नाराज़ थिया हो। सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे समझायो, बीबी फातिमा खे समझाए करे खीर खंड करे छॾियो, उन्हनि जी सुलह कराए छॾी। मोहतरम भाइरो, तव्हां तारीख़ पढ़ी करे ॾिसो, को बि सहाबी नाराज़ थियो आहे मस्जिद में आयो आहे छाजे करे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे क़यामत जो ॾींहुं हूंदो, क़यामत वारे ॾींहुं जेका 7 खुश नसीब अल्लाह रब्बुल आलमीन जी अर्श जी छांव जे हेठि हूंदा। अल्लाह से आवाज़ ॾेई करे उन्हनि खे सॾु करे पंहिंजी अर्श जे हेठि जॻह ॾींदो। उन्हनि में हिकिड़ो खुश नसीब उहो बि हूंदो जंहिंजो ताल्लुक़ मस्जिद सां जुड़ियल हूंदो। हिकिड़ी नमाज़ पढ़ी आहे ॿिए जे लाइ फ़िक्रमंद आहे, ॿी पढ़ी आहे टीं जे लाइ फ़िक्रमंद आहे। को फुर्सत मिली आहे मस्जिद में अची वेठो आहे, नाराज़गी थी आहे मस्जिद में अची वेठो आहे, परेशानी आई आहे मस्जिद में अची वेठो आहे, ख़ुशी जो मौक़ो आहे मस्जिद में अची अल्लाह जो शुक्र अदा थो करे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन खे बि क़यामत वारे ॾींहुं मां सॾु करे पंहिंजे अर्श जी हेठि जॻह अता फरमाईंदुसि। तंहिं करे अल्लाह खां दुआ है त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे मस्जिदनि सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेके असांखे नसीहात आहिनि मस्जिद जे बारे में ऐं सहाबा इकराम जी जेकी सीरत मिले थी उन ते अल्लाह रब्बुल आलमीन असांखे सम्झण जी ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।